अदा बचल तू पढ़ियल लिखियल आहीं, तोखे तारीख़ जो बि मुतालियो आहे। तूं ॿुधाए त सिंध जहिड़ो अहिड़ो को ॿियो सूबो आहे पाकिस्तान में या दुनिया में जंहिं वटि कोयलो बि हुजे, जंहिं वटि बैराज बि हुजनि, जीअं सखर बैराज, कोटड़ी बैराज जहिड़ा बैराज हुजनि, जंहिं वटि 1000 किलोमीटर खां वधीक समुंड हुजे, उन खां अलावा बंदरगाह उहे बि सिंध में आहिनि, जीअं पोर्ट कासिम, कराची पोर्ट। ऐं सिंध सॼे पाकिस्तान खे 70% गैस ऐं पेट्रोल पैदा करे ॾिए थी। पोइ बि सिंध ग़रीब आहे ऐं ॿहिराड़ी जा माण्हू त गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी पिया गुज़ारीनि। अदा 75% खां बि वधीक गुरबत वारी ज़िंदगी पिया गुज़ारीनि। इन जो कहिड़ो सबबु थी सघे थो? तूं ज़हीन माण्हू आहीं, इन जी का ॼाण अथई भला? अदा वरियाव, दरअसल ॻाल्हि इहा आहे त ॿुधो अथई न, सिंधीअ में पंहिंजो पहाको आहे त चोर जी कहिड़ी मजाल आहे जो असांजो माल काहे वञे, पर पंहिंजा कुत्ता ई भाड़िया निकिता। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध खे भला गुरबत छो मिले हा, जे असांजा लीडर असांजी मालिकी कनि हा। असांजी बदकिस्मती इहा आहे जो असांखे कुझु लीडर अहिड़ा मिलिया आहिनि, उन्हनि मां बि घणा रुगो सिंध खे फुरण ऐं लुटण में लॻा पिया ऐं उन्हनि खे पंहिंजे धरती मां सां को बि प्यार न हो। आख़िर सिंध जी जल उते पहुती आहे जो ॿहिराड़ियूं तबाह थी वयूं। न तइलीम आहे न सिहत, कहिड़ियूं कोन बीमारियूं लॻल आहिनि सिंध खे। अदा वोट महिल लीडर अचनि था, मथे ते सखणो हथ रखी वोट वठियो वञनि, पोइ वरी मोह बि नथा कनि। पर असांजा माण्हू बि त अहिड़ा अबोजा आहिनि, एतिरियूं तकलीफ़ूं ॾिसण खां पोइ बि सखणे भत जे प्लेट ते वोट रखियो अचनि।